अस्सलाम वालेकुम। प्रोग्राम अजी शख्सियत में असांजा मेहमान आहिनि अकबर ज़ई रेसियाणी के तारफ़ जो मोहताज नाहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी टिकट तां जनरल कौंसल जी सीट तां जो भारी असर सां खटियो आहे। नाज़रीन, असांजी हमेशह इहा कोशिशि रही आहे अहिड़ी शख्सियत खे अवां जे आॾो आणिजे जंहिंजो समाज में हिकिड़ो किरदारु हुजे। अकबर ज़ई रेसियाणी के तारफ़ जो मोहताज नाहे। प्रोग्राम जी शख्सियत में असांजो मेहमान आहे, अवां जो मीज़बान आहे डॉक्टर हफ़ीज़ बिरोई। अस्सलाम वालेकुम। मेहरबानी साईं, प्रोग्राम अजी शख्सियत में अवां खे मां भली कार चवां। मेहरबानी अल्लाह सलामत रखी, शुक्रगुज़ार आहियूं। फर्स्ट ऑफ ऑल अकबर साहब, तव्हांजी मां ज़िंदगी जी पर्सनल लाइफ ते ईंदुमि। तव्हांजो जनमु किथे थियो ऐं अवां जी जेका एजुकेशन आहे केतिरी आहे ऐं सियासत में अवां जो शौक़ु कीअं थियो? मुंहिंजो जनमु सर हिते लाड़काने में थियो आहे 29/3/1990 मुंहिंजो पैदाइश। एजुकेशन अवां जी छा आहे साईं? एजुकेशन मुंहिंजी सर अलहमदुलिल्लाह मां फर्स्ट ईयर पढ़ियो आहियां। हिनमहिल पंहिंजो कारोबार थो कयां। सियासत में अकबर साहब तव्हांजो शौक़ु कीअं थियो? इलाइक़े जी अवां मौजूद शख्सियत बि आहियो। अवां जो अलहमदुलिल्लाह जेको इलाइक़ो आहे तमामु हिकिड़ो बहितरीनु इलाइक़ो आहे, पढ़ियल लिखियल एजुकेशन अवां खे महले वारनि जेको आहे त सियासत में हिकिड़ो आणण जी राय ॾिनी या ख़ुदि अवां फैसलो कयो? सर मूंखे बचपन खां ई अलहमदुलिल्लाह सियासत जो शौक़ु हुयो। मां सियासी, समाजी, मज़हबी हर पार्टियुनि सां मुंहिंजो माना तालुकात रहियो आहे। मुंहिंजो सियासत में पहिरियों मां फर्स्ट टाइम जेको आयुमि त असांजो चीफ मैंगल साहबु हुयो पाकिस्तान पीपल्स पार्टी में, मां उन सां कमु थो कयां। जॾहिं इहो पीपल्स पार्टी खे छॾियो नून लीग में वियो त असां बि उन खां धार थी वरी साइड वरितोसीं। उन खां पोइ मां आयुमि जमियत में 2013 में। डॉक्टर साहब ख़ुदि जेॾीमहिल कार्नर गद्याणी पोइ करे इलेक्शन मुहिम पोइ हलाए, पोइ हिते 7 नंबर नाके ते कार्नर गद्याणी हो, उन में हाफ़िज़ उबैदुल्ला रेसाणी साहब उनखे दावत ॾिनो। उन दावत क़बूल कयो, उन दावत ते आयो। उन खां पोइ डॉक्टर साहब खे हुते जेको मानी बानी सिस्टम जेको थियो, उन खां पोइ डॉक्टर साहब मूंखे ख़ुदि ॾिठई ऐं मूंखे पंहिंजे भरिसां वेहारियई ऐं मूंखे चई पोइ कंहिंजो पुटु आहे? मां चयो मोहम्मद अफ़ज़ल रेसाणी जो पुटु आहियां। चयो पोइ छा हाफ़िज़ उबैदुल्ला छा अथई? मां चयो सहुरो आहे। ठीकु। पोइ ॻाल्हि ते मूंखे चई मुंहिंजे हथ में कंगड़ पातल हो। चयो भाई छा पातल अथई? मां सभु कंगड़ आहे। चयो छा न छा फ़ाइदो थो ॾिए त मां बि पायां? डॉक्टर साहब जो वरी असुल ईअं हूंदो जो रड़ कंदो त थींदो न छा फ़ाइदो थो ॾिए त मां बि पायां। मां चयो सर ईअं पातो आहियां। चई अच्छा। हाफ़िज़ उबैदुल्ला रड़ कई मुंहिंजे सहुरे खे सही करण जे लाइ, त उहो पंहिंजे कमकार में न ॿुधई। पोइ मुंहिंजे हथ में वठी बिहारे चए तो थे थोरो ॾंड था रख। GTI जो तूं यूनिट खोल। बिल्कुलु, अगरि तव्हां सपोर्ट कंदव, ताउन कंदव, असां GTI जा यूनिट खोलींदासीं। मां खोलियां पोइ मुस्लिम लीग नून जो यूनिट चीफ मैंगल सां गॾु। मां उन सां घणो माना रहियमि उन तंज़ीम में। पोइ डॉक्टर साहब उन खां पोइ हले वियो। इलेक्शन जीअं क़रीब आया, उन खां पोइ राशिद साहब वरी ईअं कार्नर गद्याणी आयो असां ॾे, वरी उन बि मूंखे माना भाकुर पाती ज़ोरी चए मुंहिंजी पार्टी में अची। मूंखे भाकुर पाई, जेको अॼु खां मुंहिंजी पार्टी खे जॉइन कर। मां चयो कंदमि न, अॼु खां मुंहिंजी पार्टी खे जॉइन कर। मां मजबूर थी हुनजी पार्टी जॉइन कयमि। पोइ असां पंहिंजो हिते यूनिट ठाहियोसीं। मूंखे दोस्त जेके बि हुआ बिरादरी जा पंहिंजा मिट माइट सभु उन मूंखे मुंतख़िब कया त भाऊ सदर तूं असांजी तरफ़ां, बाक़ी तनज़ीम जा जेके उहिदा आहिनि उहे विराए। डॉक्टर साहब राशिद साहब चए पोइ मूं वटि खणी अचो। पोइ असां इहो कयोसीं, इन खां स्टार्ट कयोसीं पंहिंजो सियासी कैरियर। सियासी लेवल सां मां उन्हनि सां घणो ई टाइम भाऊ वारा तमामु सुठो मुंहिंजी इज़त कंदा हुआ, तमामु माना सुठो रिस्पॉन्स ॾींदा हुआ ऐं कहिड़े बि कमकार सां अगरि ॾींदा हुआसीं त उहे ख़ाली न मोटाईंदा। ख़ुदि भाऊ राशिद तमामु महिरबानी, तमामु बहितरीनु। अकबर साहब, मां ख़ासि करे अचां थो नवाब लश्करी खान रेसियाणी हमेशह मां चवां थो बलूचिस्तान जी तमामु अहम शख़्सियत आहिनि। हमेशह जेको आहे त सियासी लड़े में हुनजो तमामु जेको आहे बलूचिस्तान जो वॾो नालो आहे। हाजी लश्करी रेसियाणी जी शख़्सियत मां केतिरो मुतासिर आहे? तमामु बहितरीनु सुवाल कया आहियो तव्हां। फ़ख्रे बलूचिस्तान, फ़ख्रे सारवान, फ़ख्रे रेसानी, नवाबज़ादा हाजी लश्करी खान रेसानी कंहिं तारीफ़ जो मुहताज न आहे। तव्हां सभिनीनि खे ख़बर आहे
अल्हम्दुलिल्लाह नवाबज़ादा हाजी लश्करी ख़ान हिकिड़ो तमामु बहितरीन सचो ऐं हिकिड़ो ऑनेस्ट लीडर आहे। यानी उहो हमेशह ॾिस न पंहिंजे क़ौम बल्कि ख़ुसूसन पूरे बलूचिस्तान खे एजुकेशन जे तरफ़ खणी वञण जी कोशिशि करे थो। उहो हिकिड़ो शख़्सियत आहे नवाबज़ादा जे तमामु असांजी जान असांजो माल असांजे बच्चा उन जे मथां क़ुर्बान आहिनि। मां त ख़ाली हिकिड़ो जियालो आहियां पर मुंहिंजो सभु कुझु उन जे मथां क़ुर्बान आहे। मां तमामु हिकिड़ो मुतासिर आहियां, तमामु मुंहिंजो मुहबत आहे उन सां, उन जे हिकिड़ो सियासी यानी नज़रिए सां मुंहिंजो तमामु लगाव आहे, तमामु महिनत माना कोशिशि मां इहो कंदो आहियां त उनखे फॉलो कयां, उनजी कोशिशि करे जीअं उहो सचो आहे। असां ओतिरा थी न सघंदासीं थी न सघंदासीं उन जेतिरा, पर कोशिशि करे असां चवंदा त असां उन जहिड़ा सचा थियूं। उहो तमामु ग़रीब मिसकीन मज़लूमनि जो हमदर्द हमेशह। तव्हांखे ख़बर आहे त हिनमहिल बि बलोचिस्तान में नवाबज़ादा हाजी लश्करी ख़ान रैसानी किताब दोस्त मूवमेंट हलाए थो पियो। जेके बि यानी इलाइक़ा आहिनि पसमानदा इलाइक़ा उन्हनि ताली तालीम नथो पुॼे त हे उते वञी पुॼी उते तालीम बि ॾिए थो, कोशिशि करे थो त उन्हनि जी पसमानदा इलाइक़नि में मां तालीम जो रोशनी सां उन्हनि खे मथे करे खणी अचूं। नाज़रीन वठंदासीं हिकिड़ी नंढड़ी शॉर्ट ब्रेक असां सां गॾु। वेलकम बैक नाज़रीन, प्रोग्राम जी शख़्सियत में असांजा महिमान आहिनि अली अकबर ज़ई रेसियाणी के तारफ़ जो मोहताज न आहे। अॼु असां लाड़काने सिटी में रेसियाणी हाउस से मौजूदु आहियूं, ॻाल्हियुनि जो सिलसिलो जारी रखंदासीं। अली अकबर ज़ई रेसियाणी प्रोग्राम जी शख़्सियत में असांजो महिमान आहे। ॾिसूं पिया त हिन वक़्तु जेका मौजूदा सूरत हाल आहे लाड़काने सिटी जी उनजे हवाले सां ज़रूरु साईंदासीं। अली अकबर ज़ई साहब, मां ख़ासि करे अचां पोइ लाड़काने सिटी ते अल्हम्दुलिल्लाह अवाजी यूसी बि तमामु मेजर यूसी आहे, पुराणी यूसी आहे, उन में पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे तरफ़ां केतिरो कमु थियल आहे उहो असांजो भलो शेयर। सर महिरबानी, तमामु सुठो, तमामु बहितरीनु सुवालु आहे। सर तव्हांखे ख़बर हूंदो सभिनीनि खे त पाकिस्तान पीपुल्स पार्टी हिकिड़ो उहो पार्टी आहे, अवामी पार्टी आहे, हे अवामी ख़िदमत ते यकीन थो रखे। पाकिस्तान पीपुल्स पार्टी हमेशह जेको कुझु कयो आहे ग़रीब मिसकीन मज़लूमनि जे लाइ कयो आहे। ऐं असांजो यूसी अल्हम्दुलिल्लाह तव्हां पाण ॾिसी सघो था, मौज़म कॉलोनी ॾे वञूं, फैसल कॉलोनी ॾे वञूं, यार मोहम्मद कॉलोनी ॾे वञूं, ऐं तव्हांजो यूसुफ़ाबाद वञूं, मीरो ख़ान चौक वञूं, 7 नंबर नाको वञूं, या मीराणी महलो वञूं, अल्हम्दुलिल्लाह जिथे किथे वेंदव त बीवर ब्लॉक सां तव्हांखे गिटियूं नज़र ईंदा। अवल इन गिटियुनि में माण्हू वञी न सघंदा, अगरि थोरो बरसाति थींदो त माण्हू वञण जे लाइ बि हलाक हूंदा। हिनमहिल पाकिस्तान पीपुल्स पार्टी ख़ुसूसन बिलख़ुसूस मां चवां थो मोहतरम जमील अहमद सूमरो साहब हिन लाड़काणे जो सरवाण तमामु बहितरीन तरीक़े सां पंहिंजे नज़र रखियो आहे पूरे लाड़काणे ते ऐं कमु कराए थो। जिथे किथे वेंदव माशाल्लाह कमु हलनि था पिया ऐं मज़ीद असां उमेद कयूं था, इहो उमेद रखी वेठा आहियूं इंशाअल्लाह त जिथे कमु रहियल आहिनि, जमील साहब ख़ुदि ईअं चवे थो त जिथे तव्हांजा कमु रहियल आहिनि तव्हां निशानदेगी कयो, कमु कराइण मुंहिंजो कमु आहे। तमामु महिरबानी, तमामु बहितरीनु, तमामु हिकिड़ो यानी बहितरीनु शख़्सियत आहे जमील साहब। असां हुन सां तमामु मुतासिर थिया आहियूं। असां जमीयत खे छॾे करे अगरि आया आहियूं त ख़ासि करे मोहतरम जमील अहमद सूमरे साहब जे करे। हुननि जो तमामु हिकिड़ो शफ़क़त आहे, तमामु महिरबानी आहिनि। ऐं उहो जेको बि असां वेंदा आहियूं, जॾहिं बि कंहिं कमकार सां असांखे लपक कयो आहे, कॾहिं बि न मोटायो आहे। तव्हां पाण ॾिसो था हिनमहिल पाकिस्तान पीपुल्स पार्टी जिथे किथे कमु कराए थो। ख़ुसूसन मां पंहिंजे यूसी जो कमु ॻाल्हि कंदुमि ऐं पंहिंजे वार्ड जो ॻाल्हि कंदुमि। अल्हम्दुलिल्लाह पंहिंजे वार्ड में बि हिनमहिल जेके कमु हिते तव्हां आया आहियो, घिटी सां हलिया आहियो, उहो बि कमु मां ख़ुदि करायो आहियां पाकिस्तान पीपुल्स पार्टी जी महिरबानी सां। ऐं ख़ुसूसन असांजो चेयरमैन आहे जेको मीर ज़ुल्फ़कार अली बरोई साहब, उहो बि तमामु महिरबानी आहे। उहो बि तमामु महिरबानी सां असांखे चवंदो आहे जिथे कमु तव्हांजा रहियल आहिनि उहो मूंखे ॾसियो, तव्हां हुन निशानदेगी कयो। कमु कराइण पीपुल्स पार्टी जो कमु आहे ऐं मोहतरम जमील अहमद सूमरे साहब। अली अकबर साहब, मां ख़ासि करे अचां थो त ताज़ो जेको आहे चूंडियल मेयर ऐं एडवोकेट अली अनवर लोहर मां अवां केतिरो मुतासिर? सर तमामु बहितरीनु अनवर अली नवाज़ लोहर साहब तमामु हिकिड़ो बहितरीनु शख़्सियत आहे, पढ़ियल लिखियल नौजवान आहे। ऐं मां उमेद थो कयां त लाड़काणे में इंशाअल्लाह इन जो अहम किरदारु हूंदो लाड़काणे खे सॼाइण में। लाड़काणे खे उहो बिल्कुलु मां दावा सां थो चवां, दावा सां त उहो लाड़काणे खे बिल्कुलु हिकिड़ो सॼाईंदो, हिकिड़ो तमामु बहितरीनु तरीक़े सां, हिकिड़ो प्लान सां। हुन सां मां वेठो आहियां, हुन सां मुंहिंजो ॻाल्हि ॿोल थियो आहे
हुन सां तमामु हिकिड़ो बहितरीनु प्लान आहे। उन प्लान सां लाणकाणे जो जेको बि मसइला आहिनि, जेके बि यानी जेके रोड रस्ता या जेके सिस्टम ख़राबु थियल आहिनि, उहे सभिनि खे सेट कंदो। उनजो तमामु बहितर ऐं ज़बरदस्त ज़हन रखण वारो माण्हू आहे अहमद अली माज़ूर साहब। उन सां तमामु मां मुतासिर थियो आहियां। उन सां जॾहिं मां वेठो आहियां, इंसान जो शख़्सियत जो तॾहिं ख़बर पवंदो जॾहिं उन सां तव्हां वेहंदव, हाल अहिवाल कंदव, उन सां मुखातिबु थींदव, उहो तव्हां सां मुखातिबु थींदो, तव्हांखे ख़बर पइजी वेंदो त हिन में केतिरो क्वालिटी आहे। मां उन में तमामु बहितरीनु माना हिकिड़ा क्वालिटी, हिकिड़ा जौहर ॾिठा आहिनि। ऐं माशाल्लाह ग़रीब दोस्त माण्हू आहे, ग़रीब जो ख़्यालु रखंदड़ माण्हू आहे अनवर अली नवाज़। मां त उन खां तमामु माना मुंहिंजो दिलि हिकिड़ो तमामु ख़ुशि थी वियो आहे त हे मेयर थियो आहे। ऐं हक़ बि इहो थियो आहे त पाकिस्तान पीपुल्स पार्टी हिकिड़े सचे ऐं बहितरीनु माण्हू खे मेयर चूंडियो। सर मां ॻाल्हाईंदुमि फ़ख़्रे बलोचिस्तान, फ़ख़्रे रेसानी, फ़ख़्रे सारावान, नवाबज़ाद हाजी मीर लश्करी ख़ान रेसानी साहब बारे। हाजी साहब तमामु हिकिड़ो वॾो शख़्सियत आहे, तमामु महिरबानी माण्हू आहे। बलूचिस्तान में हिकिड़ो जीअं न मां चवां हिकिड़ो हीरो आहे। बलूचिस्तान जे कोयले जे खान में हिकिड़ो हीरो थी निकितो आहे नवाबज़ाद हाजी लश्करी ख़ान रेसानी साहब। यकीनन अगरि तव्हां हुनखे ॾिसो, तव्हां हुन ते नज़र कयो, तव्हां हुनजे लाइफ शख़्सियत ते ॾिसो, हुनजे सियासत ते ॾिसो, उहो पीवर सचो बहितरीनु हिकिड़ो माना इंसानु आहे। उहो जिथे सियासत करे थो कि सचो सियासत। मां सम्झां थो बलूचिस्तान वारनि खे, बलूचिस्तान जे जेके अवाम खे इहो ई मां चवंदुमि त नवाबज़ाद हाजी लश्करी साहब रेसानी साहब जे कढ अगरि हे लॻनि त नवाबज़ादा वटि पूरो उहो सलाहियत, पूरो उहो ज़हन, पूरो उहो सोच आहे जेको बलूचिस्तान खे इन बहराननि मां कढी सघे थो। ख़ुसूसन हिनमहिल तव्हां ॾिसो था हुते तमामु बदहाली आहे, हिकिड़ो गुरबत आहे। इहो छाजे करे आहे तव्हां पाण सम्झी सघो था, उन ॻाल्हि में मां नथो वञणु चाहियां। बहरहाल मां इहो चवंदुमि त बलूचिस्तान अगरि पूरो नवाबज़ाद हाजी लश्करी रेसानी साहब जी अगरि गॾु लॻे त मां सम्झां थो इन बहराननि मां, इन तकलीफ़ुनि मां, इन्हनि शयुनि मां नवाबज़ादा इन्हनि खे कढी सघनि इंशाअल्लाह। जनाब बिलावल भुट्टो ज़रदारी साहब पाकिस्तान पीपुल्स पार्टी जा चेयरमैन आहिनि। कीअं सम्झो पिया उन पाकिस्तान पीपुल्स पार्टी में जेको शहीद राणी मुहम्मद भुट्टो साहब हिन खां वॾो ऐं हाल पैदा थियो आहे अली अकबर साहब, कीअं सम्झो पिया बिलावल साहब? सर बिल्कुलु इन में को शक न आहे। मोहतरम बिलावल भुट्टो ज़रदारी साहब हिकिड़ो तमामु ज़बरदस्त लीडर आहे। इंशाअल्लाह असां हुन में उमेदूं आहिनि, पूरे पाकिस्तान जो, पाकिस्तान जे ग़रीब आवाम जो हुन में उमेदूं आहिनि। इंशाअल्लाह अचण वारो गवर्नमेंट पाकिस्तान पीपुल्स पार्टी जो हूंदो, पाकिस्तान पीपुल्स पार्टी मेजॉरिटी सां खटी ईंदो। इंशाअल्लाह पाकिस्तान खे पंहिंजे पेरनि ते बीहारींदो। अली अकबर साहब मां ख़ासि करे अचां थो त पाकिस्तान पीपुल्स पार्टी मास्टर मुल्क जी तमामु हिकिड़ी वॾी जमायत आहे ऐं प्रोग्राम जी शख़्सियत में अवां असांजी सित खे, असांजे चैनल खे अवां स्पेशली टाइम ॾिनो आहे। मां इंतिहाई अवां जो शुक्रगुज़ार बि आहियां डॉक्टर हफ़ीज़ ब्रोई। ऐं ख़ासि करे अचां पोइ अवां पंहिंजी तरफ़ां रेसानी क़ौम आहे, पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे जियालनि ऐं पंहिंजी यूसी जे अवाम जे लाइ पंहिंजी तरफ़ां हिकिड़ो मैसेज ॾियणु। सर मां इहो ई मैसेज ॾींदुमि पंहिंजे तरफ़ां, पंहिंजे पार्टी जे तरफ़ां, पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे तरफ़ां ऐं मोहतरम जमील अहमद सुमरे साहब जे तरफ़ां त हिनमहिल 2023 में इलेक्शन करे अचण वारा आहिनि। त मां इहो चवंदुमि पंहिंजे रेसानी क़ौम खे, पर रेसानी क़ौम खां हट के मां ख़ुसूसन सभु पंहिंजे महले वारनि खे जेके बि आहिनि हिते नारेजा रहनि था, असांजो ड्रोई बिरादरी रहे थो तमामु घणे तादाद में, ऐं असांजे सरगाणी रहनि था, ऐं असांजो हिते ख्वावड़ रहनि था, मक्सी साहब रहनि था। मां सभिनि खां इहो गुज़ारिश कंदुमि, हथ जोड़े गुज़ारिश कंदुमि त अचण वारे इलेक्शन में पाकिस्तान पीपुल्स पार्टी खे सपोर्ट कयो। पाकिस्तान पीपुल्स पार्टी जो तव्हां माना उन सां गॾु बीहो। इंशाअल्लाह तव्हांजा जेके बि मसइला हूंदा, जेके बि मसइला, मां दावा सो त चवां त पाकिस्तान पीपुल्स पार्टी उन्हनि खे कोशिशि करे उन्हनि खे हल कंदो। नाज़रीन प्रोग्राम अॼु शख़्सियत में असांजा महिमान हुआ अली अकबर ज़ई रेसियाणी। प्रोग्राम जी शख़्सियत में असांजो महिमान हुयो रेसियाणी हाउस लाड़कानी सिटी में असां मौजूदु आहियूं।
कोशिश कई आहे अली अकबर ज़ई रेसाणी जी जेका ॻाल्हि ॿोल वारा ज़िक्र सां आवाज़ ज़रूरु शेयर कई आहे। ईंदड़ वक़्त जे लाइ कैमरामैन अली नो असां डॉक्टर हफ़ीज़ गुरूई खे ॾींदा इजाज़त। सिलसिला में सलाम।